बराबरि इहा तव्हांजी ॻाल्हि जेको आहे मालूमात सही आहे हीअ असांखे हिकिड़ो इंक्वायरी आहे जियो कंप्लेन नंबर 1/2024 जेको आहे रिपोर्ट ते जेको आहे जंहिंमें जेको आहे मोहम्मद कामरान ख़ान जेको आहे डायरेक्टर जनरल आहे जेको आहे PR जेको आहे जी GPR जो जंहिं जेको आहे अहिड़ी जेको आहे रिपोर्ट असांजे जेको आहे चेयरमैन साहिब खे जेको आहे ॾिनी जंहिंमें जेको आहे तक़रीबन जैकबाबाद जे डिस्ट्रिक्ट ट्रेज़री ऑफिस मां 1 अरब ऐं जेको आहे अंदाज़न जेको आहे 30 करोड़ जे लॻभॻि जंहिंमें जेको आहे वॾो फ्रॉड थियल आहे जेको आहे जंहिंमें ग़लति तरीक़े सां माण्हुनि जे पेंशन जे मुद में जेको आहे इहे पैसा निकाल कया विया आहिनि जेको आहे जंहिंमें अॼु जेको आहे असांजे इंक्वायरी ऑफिसर जेको आहे उते सब इंस्पेक्टर हिकिड़ी इंक्वायरी करे SCC 1 मां अप्रूवल वरिती आहे केस दाख़िल थियण जी जेको आहे केस दाख़िल जी अप्रूवल वरिती आहे जेको आहे जंहिंमें जेको आहे अॼु असां FIR कटी थी जेको आहे जंहिंमें 12 जवाबदार आहिनि उन में जेको आहे मुख़्तलिफ़ जवाबदार आहिनि जंहिंमें हा जंहिंमें हिकिड़ो आहे जेको आहे वसीमुल्लाह भुट्टो ॿियो आहे जेको आहे मज़ार बंसी सैयद ज़ुल्करनैन शाह अज़मतुल्लाह आतिफ़ लारिक शमीम मर मुजाहिद अली असदुल्लाह सुमरो शाहनवाज़ बुर्रो अनीस अहमद अंसारी अली मोहम्मद सैयद अली सरवर शाह ऐं नासिर अली सुमरो जिन तक़रीबन 913 जेको आहे कूड़नि आइडियुनि ते पेंशन जूं उन्हनि जे मुद में 1 करोड़ 1 अरब 26 करोड़ 99,63,000 रुपया कढाई जेको आहे खाई विया आहिनि जेको आहे हाणे हिनजी वधीक जेको आहे इन्वेस्टिगेशन मां ख़बर पवंदी जेको आहे असुलु केतिरी रक़म आहे जेको आहे इन जो इहो गिरफ़्तारी अमल में इन करे बि न आई आहे जो पहिरें खां ई जेको आहे उन में जेको आहे अख़बारुनि में TV ते जेको आहे ख़बरियूं हलण बाद हू फौरन वञी हाई कोर्ट खां प्रोटेक्ट बेल जेको आहे सभिनी जवाबदार वरितो आहे जेको आहे जंहिंजे करे जंहिं वटि बि वञूं था उहो हाई कोर्ट प्रोटेक्ट बेल असां जेको आहे ॾेखारियूं था जंहिंजे करे का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे जीअं ई हू जेको आहे प्रोटेक्ट जो पीरियड ख़तमु थींदो फौरन असां हुनखे गिरफ़्तार कंदासीं ऐं वधीक कार्रवाई लाइ अॻिते जेको आहे बिल्कुलु जेको आहे अॼु खां इनशा में जेको आहे हिन जी इन्वेस्टिगेशन जेको आहे शुरू थी वई आहे असां लेटर वग़ैरह जेको आहे ट्रेज़री ऑफिस जैकबाबाद ॾे कढिया आहिनि त जीअं असांखे हिन बोगस आइडियुनि जे जेको आहे हवाले सां क्लियरेशन थिए त हिन में ॿिया कहिड़ा माण्हू प्राइवेट ऐं सरकारी माण्हू इन्वॉल्व आहिनि जेको आहे क्लियर करे बाक़ाइदा चालान जे सूरत में कोर्ट में पेश कयूं असां कोशिशि कंदासीं त जिन बि जवाबदारनि जे ख़िलाफ़ु FIR असां काटी आहे असां हिन जे डिपार्टमेंट खे FIR जी कापी असां हुनखे जेको आहे मोकिलींदासीं त जीअं हुननि ते जेको आहे एक्शन खणनि जेको आहे ऐं हुननि खे ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त जेको आहे न मिले जी